असां रोज़ानो आना ऐं कुकर जो गोश्त इस्तेमालु कंदा आहियूं, पर असांजी प्लेटनि ताईं पहुचण खां अॻु उन्हनि पखियुनि ऐं आननि जे मयार, बीमारियुनि ऐं अफ़ज़ाइश ते केतिरी तहक़ीक़ कई वेंदी आहे। कराची जे इलाइक़े कोरंगी में क़ाइमु पोल्ट्री रिसर्च मर्कज़ में माहिर इन ई शोबे सां लाॻापियल मुख़्तलिफ़ सवालनि ते कमु कनि था। पोल्ट्री जो शोबो सिर्फ़ु कुकड़ी पालण ताईं महदूद न आहे, पखियुनि जी बहितर अफ़ज़ाइश, पखियुनि खां बचाव, खुराक, आननि जे मयार ऐं पैदावार वधाइण लाइ बि तहक़ीक़ ज़रूरी आहे। रिसर्च जो बुनियादी मक़सदु इहो ई आहे त असांजो जेके ॻोठाणियूं ब्रीड्स आहिनि, जीअं टर्डीम कुकड़ी थी वई या ॻिझ वारी कुकड़ी थी वई, इन्हनि जी सालियाना पैदावार न हुअण बराबरि आहे। यानी साल जा 360 ॾींहं आहिनि, उन्हनि में उन्हनि जी पैदावार जेका अचे थी 70 खां 90 अचे थी, इन खां वधीक पैदावार नथी अचे। हाणे डिपार्टमेंट जो जेको मक़सदु आहे, असां ॿाहिरियूं ब्रीड्स, ख़ासि तौर ते मिस्र जी, जेका असांजे माहौल में सुहिणे नमूने सां एडजस्ट थी करे पैदावार ॾिए पई घटि खुराक खाई करे, असां उनखे मिलाए हिकिड़ो मखलूत ॿिज कढूं था, जंहिंमें उन जी पैदावार असांजी नेटिव ब्रीड खां कुझु बहितर आहे। 100-150 अंडनि ताईं प्रोडक्शन पहुचे थी। ख़ासि तौर ते जेके ॻोठाणियूं औरतूं आहिनि, उन्हनि जे लाइ जाखोड़ इहा पियो करे त उन्हनि खे नंढी नंढी पोल्ट्री फार्मिंग कराए, उन्हनि खे उतां घर जे ख़र्च जे पॉइंट सां ख़र्चु कराए। मुर्गी खपाईंदी, अंडा खपाईंदी, त उनजो घर जो ख़र्चु इदारे जो मेन मक़सदु आहे रूरल पोल्ट्री। रूरल पोल्ट्री में ॻोठाणा या सभु सेमी अर्बन एरिया अचनि था। तव्हां ॾिठो हूंदो त अल्हम्दुलिल्लाह के माण्हू छत ते बि कुकड़ियूं पालनि था, शहर कराची में बि, ठीकु आहे। ऐं किरे माण्हू जेके आहिनि से प्रॉपर वे में नंढा नंढा जेके आहिनि से फार्म हाउस ठाहे करे उते फार्मिंग कई आहे। हाणे माना मक़सदु असांजो चवणु इहो ई आहे त असां जेको सिधो सिधो फ़ाइदो आहे उहो ॻोठाणनि खे ॾियणो आहे, ताकी असांजी जेका देही ज़िंदगी आहे उन में तरक़ी अचे, वाध अचे। यानी तहक़ीक़ जो मक़सदु सिर्फ़ लेबार्टरी ताईं महदूद न आहे, पर हिन जा नतीजा पोल्ट्री फार्म ऐं आख़िर सार्फ ताईं पहुची सघनि था। हिते आनो सिर्फ़ु हिकु खुराक न आहे, पर तहक़ीक़ जो हिकु नमूनो पिणु आहे। माहिर मुख़्तलिफ़ टेस्टुनि ज़रिए आने जे मयार ऐं उन जी ख़ासियतुनि जो जाइज़ो वठनि था। अहिड़ी तहक़ीक़ मां इहो सम्झण में मदद मिली सघे थी त बहितर खुराक, बहितर माहौल ऐं बहितर अफ़ज़ाइश सां पोल्ट्री जी पैदावार ऐं मयार खे कीअं बहितर बणाए सघिजे थो। पोल्ट्री फार्म लाइ बीमारी सभ खां वॾो चैलेंज बणिजी सघे थी। हिकु बीमारी सॼे फार्म में पखिड़िजी वञे त पैदावार मुतासिर थियण सां गॾु फार्मर खे वॾो माली नुक़सान बि बर्दाश्त करणो पइजी सघे थो। पैथोलॉजी डिवीजन बेसिकली फार्मर जी बहितरी जे लाइ कमु कंदो रहंदो आहे, ऐं इन में जेको आहे असां OPD बि डील कंदा आहियूं, ऐं उन सां गॾोगॾु असां पोस्टमार्टम सेक्शन जेको आहे उहो बि एक्टिवेटली कमु कंदो आहे। बेसिकली पोस्टमार्टम सेक्शन जेको आहे उहो प्रिज़ेम्पटिवली डायग्नोसिस कंदो आहे, जंहिंजे तहत उन्हनि में सैंपल कलेक्शन थींदी आहे, ऐं उहो सैंपल कलेक्शन पोइ असां लेबॉर्ट्री में सबमिट कंदा आहियूं, ऐं लेबॉर्ट्री में सबमिट करे उनखे प्रोसेस करे ऐं फाइनल डायग्नोसिस ॾींदा आहियूं। तव्हां ॾिसी सघो था असां वटि बर्ड्स आया आहिनि। इहे बर्ड्स जेके आहिनि बैकयार्ड पोल्ट्री फार्मिंग सां जेको आया आहिनि, ऐं असां इनखे पोस्टमार्टम सां डायग्नोस करे पोइ फार्मर खे जेको हथमी रिपोर्ट ॾींदासीं। इहे डिफरेंट एजिस जा डिफरेंट फार्म सां आया आहिनि। हिन खे असां जेको आहे फिज़िकल एग्ज़ामिनेशन कंदा आहियूं, इनखे एंटीमॉर्टम एग्ज़ामिनेशन चइबो आहे, ऐं एंटीमॉर्टम एग्ज़ामिनेशन खां पोइ असांजे पोस्टमार्टम छो त इहे सभु मुअल आहिनि, त पोस्टमार्टम एग्ज़ामिनेशन थींदो आहे, ऐं इन में जेको आहे पोइ असां लीजन वाइज़ जेको आहे डायग्नोस कंदासीं, ऐं उन खां पोइ वरी फर्दर लेबॉर्ट्री टेस्ट। माहिरनि मूजिबि बर वक़्ति तशख़ीस, मुनासिब वैक्सीनेशन, सफ़ाई ऐं फार्म मैनेजमेंट बीमारियुनि ते ज़ाब्तो आणण में अहम किरदारु अदा कनि था। पर पोल्ट्री जी पैदावार वधाइण जो हिकु अहम रस्तो बहितर ब्रीडिंग पिणु आहे। हिते पखियुनि जी अफ़ज़ाइश ऐं मुख़्तलिफ़ ख़ासियतुनि ते पिणु कमु कयो वञे थो त जीअं बहितर पैदावार ॾींदड़ नस्लुनि ऐं तरीक़ेकार खे सम्झी सघिजे। असांजो जीअं इदारो तव्हांखे ख़बर आहे त रिसर्च बेस्ड आहे, त असां हींअर रिसर्च करे रहिया आहियूं त जीअं डिज़ीज़ आउटब्रेक्स जेके आहिनि सभु पूरे सिंध में इलाही ज़्यादा थी रहिया आहिनि, ऐं तव्हांखे पाण खे आइडिया आहे त असांजे सिंध मां जेको आहे सो प्योर ब्रीड जो जेको आहे सो उहो ख़ात्मो थींदो नज़र अची रहियो आहे। त
त असां कोशिशि कयूं त पहिरीं त असां प्योर ब्रीड्स खे जेको आहे सो वापसि खां जेको आहे रिकवर करे सघूं। पाण वटि असांजे जेको आहे सो हींअर इन बेस ते जेको असांजी रिसर्च थी रही आहे। सेकेंड असांजो जेको सो रिसर्च में मौक़फ़ या असांजे जेके एम्स आहिनि उहे इहे आहिनि त असां हिकिड़ी अहिड़ी ब्रीड जेका आहे सा उहा इंट्रोड्यूस करायूं जंहिंमें वधि खां वधि जेको आहे सो डिज़ीज़ ससेप्टिबिलिटी जेका बीमारी खे विढ़ण जी क़ुवत मुदाफ़ियत रखण वारी वधीक सुठी ब्रीड असां इंट्रोड्यूस कराए सघूं, जंहिंजे अंदरि जेको सो एग प्रोडक्शन बि सुठी हुजे ऐं उहा जेका आहे सा आम माण्हू बि जेको सो बैकयार्ड फार्मिंग में सुठे तरीक़े सां घटि खां घटि रिस्क में पाले सघे। जेकॾहिं को बि बीमार पखी असां वटि हिते आंदो वेंदो आहे, पहिरियों त असां उन्हनि खे OT में असां वटि आहे पंहिंजी जेको आहे सो OPD आहे, असां उन में इंट्रोड्यूस कराईंदा आहियूं। उहो असां वटि हिकिड़ो डिवीज़न आहे जंहिंखे चइबो आहे पैथोलॉजी डिवीज़न। उन्हनि जे अंडर जेको सो OPD डिवीज़न अचे थो ऐं पेशेंट्स जेको आहे सो उहे ॾिसंदा आहिनि ऐं उते ई जेको आहे सो फर्स्ट एड अगरि खपे त उहा ॾिनी वेंदी आहे, या त वरी अगरि डिज़ीज़ इलाही आहे ऐं उहो अगरि बर्ड कंहिं अहिड़े फ्लॉक मां अची रहियो आहे जो असांखे आइडिया थो थिए हीअ इलाही ख़तरनाक डिज़ीज़ आहे, हिन जे पोयां हिकिड़ो फ्लॉक बि आहे, त असां कुझु सैंपल्स घुराए करे उन्हनि खां पाण जेको सो पोस्टमार्टम करे तंहिंसां उन्हनि खे प्रिस्क्रिप्शन्स बि ॾींदा आहियूं ऐं उन्हनि खे ॿियो बि गाइडेंस ॾींदा आहियूं त अकॉर्डिंग तव्हां कीअं पंहिंजे शेड खे बीमारी खां बचाए सघो था या अञा उन्हनि खे ऐं जेतिरो हथनि मक़दूर असां वटि रिसोर्सिस आहिनि उन्हनि मां असां उन्हनि खे फैसिलिटेट करण जी कोशिशि बि कंदा आहियूं। तहक़ीक़ सां गॾु अहिड़नि इदारनि में तरबियत पिणु अहम आहे, छाकाणि त पोल्ट्री जे शोबे खे सिर्फ़ु पखियुनि जी न पर तरबियत याफ़्ता माहिरनि जी पिणु ज़रूरत आहे। गुज़िरियल 3 हफ़्तनि खां मां हिते पोल्ट्री हाउसिंग मैनेजमेंट ते ट्रेनिंग कयां पियो ऐं हिते तव्हांजो सुवाल हुयो त दिलचस्प कहिड़ो अमल आहे, त हिते असां पंहिंजी अखियुनि सां पंहिंजी पोल्ट्री खे डे ओल्ड खां गिरोवर 5 महीना 8 महीननि ताईं ऐं साल ताईं ॾिसूं पिया त कीअं हू वेट गेन करे थी, कीअं हेल्दी रहे थी ऐं कीअं इन सुठे इन्वायरमेंट में पंहिंजो ग्रो करे सघे थी। जी हाँ, बिल्कुलु अमली तौर ते असां पाण इन कम में इन्वॉल्व रहूं था। बर्ड जी बायोसिक्योरिटी, हाउस जो इन्वायरमेंट, फीडिंग, वाटर इनटेक ऐं डिज़ीज़ खे कंट्रोल करणु, वैक्सीनेशन वग़ैरह असां सिखूं पिया था। कोरंगी जो ही मर्कज़ असांखे यादि ॾियारे थो त असांजी रोज़मर्रा खुराक जे पोयां सिर्फ़ु पैदावार न पर तहक़ीक़, बीमारियुनि खां बचाव, बहितर ब्रीडिंग ऐं माहिरनि जे मुसलसल महिनत पिणु शामिल आहे। अगर के पोल्ट्री फार्म में बीमारी या वबा पखिड़िजे थी त उन जा नमूना अहिड़े ई लेबोरेटरियुनि में आंदा वेंदा आहिनि जिते माहिर उन्हनि जी जेकी जांच कनि था ऐं इहो मालूम करण जी कोशिशि कनि था त इहा वबा आहे या का बीमारी आहे या बैक्टीरिया आहे, ताकि बर वक़्तु इलाज ऐं हिफ़ाज़ती इंतज़ाम कया वञनि।